इस्लामाबाद में 2 साल अॻु 2 साल जो ॿारु अॻुवा थिए थो, 32 सालनि खां पोइ मिले थो त 32 सालनि जे डिघे जुदाईअ वारे सफ़र में मोहम्मद आसिफ पंहिंजी माउ सां पंहिंजे पीउ सां मिले थो त जज़्बाती मंज़र हुजनि था। माउ पीउ रोअण में ग़म में प्रोफेसर जी उहा नंढड़ी छोकिरी मेले तां अॻुवा करे हिन पाण वटि गेज रखी उनजो हुलियो मटाए उनखे पिनाईंदो, पोइ उहो वॾी थी उनखां राग ॿुधाईंदो, पिनंदो, माना उनखे चटियूं वटियूं न ॾींदो। पोइ उहो हठ योगी तारामृत चंदानी पंहिंजे हिन नावल में लिखे थो त पोइ उहो सॼो नौजवान उन केस खे खणे थो। पोइ इहा साॻी कहाणी मूंखे हींअर मोहम्मद आसिफ जी कहाणीअ में नज़र आई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। नाज़रीन, अॼु असीं हिकु अहिड़ो तव्हांखे प्रोग्राम ॿुधाईंदासीं। हीअ हिकिड़ी कहाणी आहे 2 साल जो जेको नंढड़ो ॿारु अॻुवा थी वञे थो, दरगाह ते अचे थो, उहो वरी 32 सालनि खां पोइ पंहिंजे माउ पीउ खे मिले थो। इहो हिकिड़ो डिघो किस्सो आहे। ही इस्लामाबाद जे इमाम बरी दरगाह आहे। उन दरगाह ते अॼु खां 32 साल अॻु हिकु ख़ानदान उन दरगाह ते आयो। दरगाह में तमामु घणी रश हुई। उतां जेको आहे 2 सालनि जो नंढड़ो जेको पुटु आहे उन मुतासिर ख़ानदान जो जेको आहे नींगर ॿारु जेको आहे उहो अॻुवा थी वञे थो। उनजो नालो जेको आहे वारसनि जेको रखियो मोहम्मद सिद्दीक़, उहो अॻुवा थी वञे थो। कंहिं औरत खे हथु अचे थो, उहा औरत जेको आहे उनखे खणी वञी पंजाब जो जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि पंजाब जा, उतां उनखे घुमाईंदे घुमाईंदे ज़िला सरगोदा उनखे खणी अचे थी। सरगोदा जो हिकिड़ो ॻोठु आहे भलवाल ॻोठु, उते उनखे तरसाए थी। उते ऐं उहो ॿारु जेको आहे ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारे थो, पंहिंजे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थो। पोइ इहा ख़बर जॾहिं ॿारु इहो इंकिशाफ़ कयो हो, ही स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदो। हिन स्टोरी में सॼी जी सॼी जेकी कहाणी आहे उहो हिकिड़ो कराचीअ जो समाजी अॻुवाण आहे, समाजी हिकिड़ो किरदारु आहे। उहो जेके ॿार गुम थी वञनि था या औरतूं गुम थी वञनि थियूं या गुमशुदा माण्हू थी वञनि था या अॻुवा थियनि था त पोइ ज़ाहिर थियनि था, उहो उन ताईं पहुचे थो। उहो सॼो मामिलो जेको आहे उन जे हवाले थिए थो। उन खां पोइ उहो सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजी टीम जे ज़रिए कोशिशि करे थो त उन्हनि जे वारसनि ताईं पहुचे। जेको वली अल्लाह मारूफ़ नाले हिकिड़ो ही नौजवान आहे जेको हिन पंहिंजी सोशल मीडिया ऐं फेसबुक ऐं अकाउंट जेको आहे यूट्यूब जो अकाउंट उन जे ज़रिए हू उन्हनि माण्हुनि जी मदद करे थो। हिन फिलिपाइन खां वेंदे बांग्लादेश खां वेंदे असांजे पाड़ेसरी मुल्क ॿियनि मुल्कनि जा जेके माण्हू अॻुवा थिया, औरतूं अॻुवा थियूं, गुम थी वियूं, उन्हनि खे बि पंहिंजे ख़ानदाननि सां मिलायो आहे। हीउ केस जेको आहे मोहम्मद आसिफ, इहो मूं तव्हांखे ॿुधायो त इस्लामाबाद जे इमाम बरगी दरगाह तां तक़रीबन 32 साल अॻुवा थी वञे थो। उहो ॿारु सरगोदा जे भलवाल ॻोठु पहुचे थो। उहा माई जेकी आहे उन ॿार खे राहे थी, उन सां गॾु ॿियो बि उनजो ॿारु जेको आहे उहो बि हुजे थो। उन सॼे ॻोठ जे माण्हुनि खे ख़बर पए थी त हीअ हिन जो औलाद त आहे कान, हीअ लाज़मी अॻुवा करे आई। उन माई खे चवनि था त गुनाह जो कमु आहे। सॼे पाड़े जो पाड़ो जेको उनखे मुसलसल जेको टार्चर करे थो, टोके थो ऐं पोइ इहो गुनाह जो कमु कयो अथव, तव्हां ॿारु अॻुवा करे आयो, माना 2 ॿार। पर उनखे जॾहिं उहा ख़बर पई, उहा माई भलवाल खां लॾ पलाण करे जेको 35 किलोमीटर मुफ़ासिले ते हिन ॻोठ खां ॿिए ॻोठ में मुंतक़िल थी वञे थी। पोइ उहो ॿारु जॾहिं ज़ाहिर थिए थो मोहम्मद आसिफ, त उहो चवे थो त मूं ते तशदुद थींदो हो, असां कमाईंदासीं, उहे पैसा ॾींदासीं अची असांखे, माना ईद ते कपिड़ा लटा कोन वठी ईंदा, नारवा सलूक हूंदो। जॾहिं असीं उनजा पुट हुआसीं त असां सां अहिड़ो सलूक न रखिया, पर असां उहो सलूक रखंदी। पोइ असांखे उतां जा माण्हू चवंदा त हीअ तव्हांखे अॻुवा करे आई आहे। किथां अॻुवा करे आई आहे इहा का ख़बर न आहे, हिन जो तव्हां पंहिंजो औलाद न आहे। पोइ असांखे दिलि में नफ़रत थी वई। पोइ असीं वरी उतां भॼी उन भलवाल ॻोठु वापसि उते आयासीं, छो त उते असांजा 8 खां 10 साल असांजा ज़िंदगीअ जा गुज़रिया। हिन ॿुधायो त मूंखां 2 साल वॾो जेको मुंहिंजो भाउ हो, मुंहिंजो भाउ करे ॿुधायूं मूंखे, उहो बि अॻुवा करे आई। पोइ उन सां गॾु अची भलवाल ॻोठ में रहियासीं। उते हिकु वकील हो, उते पाड़ो सुञाणंदा। पोइ उते रिहाइश थी। उन रिहाइश में पोइ असीं उन सां गॾु उते मां कमु कंदो हुउसि। पोइ उन मूंखे पढ़ायो, 10 क्लास में पढ़ायूं। मुंहिंजी उमिरि वॾी, पोइ वरी आउं कमुकार सां लॻुसि। पोइ इलेक्ट्रिशियन जो हू कारीगर थी वियो तमामु वॾो। पोइ हू लाहौर में वियो, लाहौर में उते कमु कयो।
जेको 2019 में शादी बि कई। शादी करण खां पोइ ईअं पंहिंजो जेको हू ॿुधाईंदो रहियो दोस्तनि खे त यार मूं शादी कई आहे, औलाद बि, पर मुंहिंजो माउ पीउ न आहे। मूंखे जेको भलवाल ॻोठ में जेको मुंहिंजी जेकी अगवा करे जेकी मुंहिंजी माउ ॿुधाई वञे थी, उहा मुंहिंजी माउ कोन हुई, उहा मूंखे किथां अगवा करे आई। हाणे मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजा माउ पीउ मिट माइट किथे आहिनि। इहा सॼी ख़बर वञी पहुचे थी वली अला मारूफ साहिब खे। इहो जेको मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त समाजी अॻुवाण आहे, उन पोइ पंहिंजी टीम उनखे लॻाई, सोशल मीडिया ते उन्हनि जी जेको आहे जांच कराई, ॻोल्हा कराई, उन जी तस्वीर रखी, मोहम्मद आसिफ जी तस्वीर रखी। उन खां पोइ उहा सोशल मीडिया ते वायरल थी। उन में सिर्फ़ु इहो लिखियलु हो त हीउ 32 साल अॻु ॿारु जेको अॻुवा थी हिते पहुतो, हिन जा माइट जेकर किथे हुजनि त उहे असां सां राब्तो कनि। पोइ इहा तस्वीर, इहा वीडियो, इहा पोस्ट उते जेको वञी इस्लामाबाद में जेके रिहाइश पज़ीर आहिनि, दरगाह ते जेके ॿार गुम करे उन्हनि जे माइटनि ते पहुचे थी, उहे माइट पोइ कोशिशि कनि था उन्हनि ताईं मिलण जी। पोइ इहा ख़बर पए थी त इहा बिल्कुलु 32 साल अॻु असांजो नंढड़ो जेको आहे इमाम बरी दरगाह तां अॻुवा थी वियो, शायदि इहो ई हुजे। पोइ उहो वली अला मारूफ साहिबु उनजी जर्मनीअ खां DNA कराए थो उन्हनि जे वारसनि ताईं। पोइ उहा तस्वीर नंढपण वारी अचे थी, उहा आसिफ खे मिले थी। आसिफ भलवाल जे ॻोठ में उतां जे माण्हुनि खे ॾेखारे थो। उतां जे ॻोठ जॾहिं नंढड़ो हो त पोइ भलवाल जे ॻोठ जे माण्हुनि चयो, हा इहो जॾहिं तूं नंढड़ो हुएं तुंहिंजी तस्वीर त इहा ई हुई। पोइ तस्वीर बि उन्हनि सां मिली पए। पोइ मारूफ साहिबु, वली अला मारूफ साहिब जो आसिफ जे वालदेन सां राब्तो थियो ऐं पोइ उन्हनि जी DNA थी, DNA जर्मनी मां रिपोर्ट आई। इहो सिलसिलो थिए थो, उन्हनि जो मेलाप थी वञे थो। उहे माउ पीउ ज़िंदा आहिनि। उन्हनि माउ पीउ वॾो ख़ुशहाल घराणो हो ऐं उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻोल्हींदा रहिया पंहिंजे पुट खे। इमाम बारी दरगाह जेकी आहे, जेको मोहम्मद आसिफ जी मां 18 ॾींहं उते वेही रही त मुंहिंजो पुटु किथां न किथां अची हिते मूंखे मिलंदो, पर न मिलियो। 6-7 साल मुसलसिल ॻोल्हींदा रहिया, माउ पीउ भाउर परेशान। पोइ उहा माउ जेकी वापसि अचे थी त भला मुंहिंजो हिकिड़ो पुटु वियो हली ऐं ॿिया पुट आहिनि, औलाद आहे, मां उन्हनि जी पालना करियां। पोइ उहा माउ उन में लॻी। 32 सालनि जो डिघो सफ़र पंहिंजे औलाद जे विछोड़े खां। लाज़मी आहे माउ त औलाद ऐं सम्झां थो जिगर जो टुकड़ो हूंदो। उहा माउ कीअं कर्ब मां गुज़री हूंदी, हुनजो पीउ, हुनजो ख़ानदान। इहो सिलसिलो ॾाढो डिघो आहे। ॻोल्हींदा रहिया। नेठि उन्हनि चयो त मे बी हीउ जेको मोहम्मद आसिफ जंहिंजो नालो, हुनजो माउ पीउ जेको नालो रखियो, उन्हनि रखियो मोहम्मद सिद्दीक़। पोइ जॾहिं इमाम बारी दरगाह इस्लामाबाद मां उहा माई अगवा करे त पोइ हुन वरी नालो चेंज करे मोहम्मद आसिफ रखियो। हाणे जॾहिं आसिफ सां जेको मुख़्तलिफ़ TV चैनलनि ते ऐं सोशल मीडिया ते जेको प्रोग्राम थिया आहिनि, मोहम्मद आसिफ चए थो त उतां जॾहिं अगवा करे त असांजी फौरी तौर ते असांजे पाड़े वारनि ॿुधायो त असांजा वार कटे, असांखे ठोड़ो करे असांजी शिकिल जेकी आहे तब्दील कई वई हुई। माना हू इहो इंकिशाफ़ करे पियो। चए पियो त असांजी जी मदद कोन थींदी, असांखे ईअं ई हलाईंदा, बुख ॾुख तकलीफ़ुनि में, ईद बारात में कपिड़ा बि वठी कोन ईंदा। माना इहो मोहम्मद आसिफ पंहिंजी TV प्रोग्राम में करे पियो। बहरहाल जेको वली अला मारूफ साहिबु इहा सॼी कोशिशि करे उन्हनि खे मिलायो। जॾहिं मिलायो त 32 सालनि जे डिघे जुदाईअ वारे सफ़र में मोहम्मद आसिफ पंहिंजी माउ सां, पंहिंजे पीउ सां मिले थो त जज़्बाती मंज़र हुजनि था। माउ पीउ रोअण में, गम में, हुनजा भाउर ॿिया, हिकिड़ी फैमिली गॾु थी वञे थी। जेको 2 साल जी उमिरि में अगवा थी वञे, 32 सालनि खां पोइ अचे। मोहम्मद आसिफ शादी बि कई, हुनखे औलाद बि, पर हू मिलियो। हुन में तव्हां खे ॿुधायूं त एॾा ख़ुशि लॻा पिया आहिनि। हीअ हिकिड़ी कहाणी मूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूं पढ़ी हठ योगी, तारा मीरचंदाणीअ जो हिकिड़ो नावल आहे, उन में मूं हिकिड़ी कहाणी पढ़ी हुई। उहा कहाणी बि मोहम्मद आसिफ ऐं तारा मीरचंदाणीअ जे लिखियल नावल सां मिलियल जुलियल आहे। तारा मीरचंदाणी नावल लिखे थो, उन नावल में ॿुधाए थो त हिकिड़ी जेको आहे दरिया जी कंदीअ ते गंगा जमुना जेको उते वञी उहो वेठो त हिकिड़ी सांवरी छोकिरी आहे, उनजे हथ में यकतारो, उनजो आवाज़ु जेको एॾो त ख़ूबसूरत आवाज़ु आहे, जीअं दरिया ते, ईअं दरिया जूं गंगा नदीअ जूं गजगोड़ हुजे, वणनि जा आवाज़, वणनि ते पखी हुजनि, ईअं ई हुनजो आवाज़ु मुंहिंजी समातनि ते पहुतो त मूं हुनखे लवणा आहियां ॾिठो त केरु आहे। पोइ जेॾी महिल मां वेझो उहा पेनू फ़क़ीर छोकिरी, हुनजे आवाज़ में ॾाढो दर्द हो। मां हुनखे वेझो करे हुनखां उहो राग ॿुधो ऐं राग ॿुधण खां पोइ मूं हुनखे ख़र्ची ॾिनी। ख़र्ची उन वक़्तु, हीअ 1947 खां अॻु जी ॻाल्हि आहे। तारा मीरचंदाणी पंहिंजे किताब हठ योगी नावल में लिखियो आहे। जॾहिं मां हुनखे 5 रुपया ॾिना त हू हैरान थी वई त मूंखे त अहिड़ा कॾहिं 5 रुपया मिलिया ई कोन्हनि। हुन चयो आहे त तुंहिंजे आवाज़ में ॼण त कोयल पई बोले, तुंहिंजो आवाज़ु मूंखे ॾाढो पियो वणे। तुंहिंजा मिट माइट किथे आहिनि? पर हुन चयो त मुंहिंजा मिट माइट जेके आहिनि इन ई जे थोरो ई पासे में जेको आहे गंगा नदी जे पासे में कची आबादी उते रहनि था।
ऐं हू वरी ॿिए ॾींहुं चए थो तूं अची जाऊं तुंहिंजो हिते राग ॿुधंदुसि तुंहिंजी आवाज़ में ॾाढो मूंखे मज़ो अचे थो। उहो तारा मीरचंदाणी सिंध जो हिकिड़ो जेको कहाणी आहे उहो लाणकाणे जो रवासी उहो उते वञे थो पढ़णु वञे थो। पोइ उनखां पोइ सुबुह जे ॿिए ॾींहुं उते वञे थो त उहा छोकिरी उते अचे थी। छोकिरी अचे थी, छोकिरी जा पेर ख़ूबसूरत आहिनि ऐं छोकिरी जो चहिरो जेको आहे उन में कशिश आहे, पर उहे जेको आहे न एॾी ख़ूबसूरत जेको चहिरो न आहे, पर उनजी आवाज़ में ॾाढो जेको मधुर आवाज़ उनखे मदोश करे छॾी हुई। बहरहाल हीअ डिघी कहाणी थो ॿुधायां उन छोकिरीअ जो आवाज़। पोइ उन छोकिरीअ खे माइटनि ॾे वञे थो। उहा छोकिरी चए थी त मुंहिंजो पीउ आहे, पर पीउ मुंहिंजो सिगो न आहे, मूंखे हीअ किथां अगवा करे आयो आहे। पोइ इहा ख़बर वरी ओसी ताईं पई त हिकु प्रोफेसर हो उन कॉलेज जो, उन कॉलेज जे प्रोफेसर जी इहा छोकिरी हुई हिकिड़े मेले मां गुम थी वई, मेले मां अगवा थी वई। उहो जेको छोकिरीअ खे पिनाए पियो उनजो पुटु उन कॉलेज में पढ़ंदो हो, उहो सब्जेक्ट में फेल थी वियो। पोइ उन ख़ुदकुशी करे छॾी। उनजे पलांद में प्रोफेसर जी उहा नंढड़ी छोकिरी मेले तां अगवा करे हिन पाण वटि क़ैद रखी, उनजो हुलियो मचाए, उनखे पिनाईंदो। पोइ उहो वॾी थी उनखां राग बि कराईंदो पिनंदो, माना उनखे ख़र्चियूं वर्चियूं न ॾींदो। पोइ उहो हठ योगी तारा मीरचंदाणी पंहिंजे हिन नावल में लिखे थो त पोइ उहो सिंधो नौजवान उन केस खे खणे थो, पोइ कोलकाता में वञे थो, उन प्रोफेसर जो घर मिले थो, छोकिरी जवान थी वञे थी, वञी उन्हनि सां मिलाए थो। उहो बि मिलाप जेको थिए थो हिकिड़ो दर्दनाक हुजे थो। किताब तव्हां जॾहिं हठ योगी नावल पढ़ंदा त तव्हांजा लिंग लिंग कांडारजी वेंदा। इहा साॻी कहाणी मूंखे हींअर मोहम्मद आसिफ जी कहाणीअ में नज़र आई। तारा मीरचंदाणीअ जो 1947 खां अॻु जो वरितल ही हठ योगी नावल आहे। हीअ 32 साल अॻु ही जेको आहे इस्लामाबाद इमाम बरी दरगाह तां ॿारु अगवा थी वियो, भलवाल सरगोदा वारे ॻोठ में पहुतो, उते कीअं पालना करे पियो, शादी कई। अॼु जेको पंहिंजे माउ पीउ सां हू मिलियो जज़्बाती मंज़रनि, ऐं यकीनन हिन स्टोरी में अञा कुझु शयूं रहियल आहिनि जेके साम्हूं अचणु घुरिजनि। त उहा जेकी औरत हुई जंहिं इमाम बारी दरगाह तां उन ॿार खे अगवा कयो, उहा किथे आहे औरत, उनजी पोज़ीशन छा आहे, उनजा ॿिया मिट माइट छा आहिनि। हिन ते इन्वेस्टिगेशन बि थियणु घुरिजे, इन ते जांच बि थियणु घुरिजे। उन वक़्त जे उनजे वारसनि सां बि मौक़ो वठणु घुरिजे। वरी ॿियो मोहम्मद आसिफ जॾहिं चए थो त मुंहिंजो ॿियो भाउ बि हो ऐं 2 ॿार ॿिया बि अगवा करे उते आई, त उहो ॿारु उहो नौजवान किथे आहे, उनखां बि इंटरव्यू थियणु घुरिजे, उनजा वारस बि ॻोल्हणु घुरिजनि, उनजे वारसनि ताईं बि जेको आहे वली अल्लाह मारूफ़ साहिब खे पहुचणु घुरिजे। अञा हिन केस में पाण खे समाज पंहिंजो पाण खे अञा क़बूल न पियो करे। 32 सालनि जी जुदाई, उन जुदाई में ॿार त मिली वियो, माइट त ख़ुशि थी विया। स्टोरी त साॻी आहे। इस्लामाबाद मां 2 साल अॻु 2 साल जो ॿारु अगवा थिए थो, 32 सालनि खां पोइ मिले थो। स्टोरी ॾाढी ज़बरदस्त आहे, कहाणी सची आहे। माइट ख़ुशि थी विया आहिनि, माइट मुतमिन थी विया आहिनि, ऐं हू औलाद जो चहिरो बि मोहम्मद आसिफ जो उनजे माइटनि सां मिले थो। पर अञा हिन स्टोरीअ में तमामु वॾो जेको आहे रहियल आहे, असांखे रिपोर्ट जी ज़रूरत आहे, उन औरत ताईं पहुचण जी ज़रूरत आहे। अगरि उहा औरत ज़िंदा आहे त उन ताईं पहुचिजे। अगरि उहा औरत मरी वई त उन्हनि जा मिट माइट ॿिया बि हूंदा, उन्हनि खां पुछा कजे त हीउ ॿारु किथां आयो, इन औरत केतिरा माण्हू अगवा कया, ऐं मोहम्मद आसिफ सां गॾु जेको ॿियो भाउ हो उहो किथे आहे। बहरहाल ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकु माउ खे, हिकु पीउ खे, हिकु भाउरनि खे, हिकु भेणुनि खे उहो 32 साल अगवा थियल 2 सालनि जो ॿारड़ो जेको अॼु जवानी जोबन जवानी में हुन शादी कई आहे, मिली वियो आहे। त असां हिन जे लाइ दुआ करियूं था त उहो जेको आहे पंहिंजे माइटनि सां ख़ुशि हुजे, ऐं वली अल्लाह मारूफ़ जहिड़ा जेके किरदार आहिनि उन्हनि जे लाइ बि पाण सभई हुनजो जेको साथ ॾियूं। इहे जेके पंहिंजी मदद तहत माण्हुनि जी ख़िदमत कंदा ऐं जेके गुम थियल माण्हुनि खे पंहिंजे माइटनि सां मिलाइनि था। पाण खे वरी ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श वारी जो ॾींदा इजाज़त। सलामत सलाम।